अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिबि कंदकोट में नंढपिण जो ॿारनि जा बोरा भरियल पर पेट ख़ाली। कंदकोट शहर में गुरबत ऐं महांगाई जो वधण जे सबबि केतिरा ई मासूबा छोकिरा ऐं छोकिरियूं पंहिंजे कुल्हनि ते बोरा खणी रोड ऐं गलियुनि में निकिरी पिया आहिनि। उहे नंढड़ा ॿार किचिरे मां कलियूं, पाठा, प्लास्टिक जूं बोतलूं ऐं ॿियूं बेकार शयुनि खे गॾु करे विकिणे पंहिंजे घर लाइ अटो, तेल, लूणु मिर्च ऐं चांहि जी पती ख़रीद करण लाइ जिदोजहद कनि था। उहे ॿार जेके स्कूल में किताब खणणु घुरिजनि, उहे ग़रीब समूरा बोरा खणी पिया हलनि। सदा चहिरे ते मासूमियत ऐं उमेद गॾियल नज़र अचे थी, पर अखियुनि में ज़िंदगी जी सख़्तियुनि जो दर्द साफ़ महसूस थिए थो। शहरियुनि ऐं समाजी तंज़ीम जो चवणु आहे त हीउ मंज़र कंदकोट जी संभाल आलमियो आहे। हिननि हुकूमत, ज़िले इंतिज़ामिया ऐं ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान खे अपील कई आहे त फौरी तौर ते हिन मामले ते क़दम खणणु घुरिजनि। समाजी अॻुवाणनि जी तजवीज़ पेश कई आहे त हुकूमत पाकिस्तान खे क़ौमी असेंबली मां हिकु ख़ासि बिल पास कराइणु घुरिजे, जंहिं तहत ग़रीब ॿारनि जी तालीम, ख़ुराक ऐं वालिदैन जी माली सहायता लाइ मुस्तक़िल पैकेज मुहैया कयो वञे, त जीअं मासूम ॿार मुस्तक़बिल मुल्क जा कारमंद शहरी बणिजी सघनि। कंदकोट जा शहरी सवाल कनि था त छा ही ॿार बि कॾहिं किताब, रांदीका ऐं कुझु ॾिसी सघंदा? उहो वक़्तु ई ॿुधाईंदो, पर ज़रूरत आहे त रियासत ऐं समाज गॾिजी हिन मसइले जी हिफ़ाज़त लाइ अॻिते वधनि।